अस्सलाम वालेकुम सभिनीनि भेनरुनि भाइरनि खे उमेद त सभई ख़ुशि हूंदव। अॼु हवा ॾाढी सुठी खुली आहे। डॉक्टर साहब खे ज़ोर ते पकड़े ॿाहिरि वठी आई आहियां। मां चयो ॿार हलंदा मूवी था ॾिसनि, थोरो वीडियो बि भरियूं, पंहिंजे भाइर भेनरुनि सां कचहरी बि कयूं। अॼु हिकिड़े टॉपिक ते मां तव्हां सभिनीनि भाइरनि भेनरुनि सां ॻाल्हाइण थी चाहियां। मुंहिंजो घरवारो झले थो, चए थो अदा जन इहा ॻाल्हि त न ॻाल्हि कर। मां चयो कीअं ॻाल्हि कयूं, पाण में आहियूं सभई सिंधी, हिक ॿिए सां एतिरी ॻाल्हि त शेयर करे सघूं था। असल में ॻाल्हि इहा आहे त सुबुह सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी अमेरिका में रहंदड़ पंहिंजनि सिंधियुनि भाइरनि सां। उन्हनि सां हाल अहिवाल थियो। मां ईअं ई हिकिड़ो मज़ाक़नि तौर ते उन्हनि खे चयो भई मां आई आहियां विज़िट वीज़ा ते पंहिंजे ॿार जो इलाजु कराइण, पर छा इहो मुमकिन आहे त हिते मां लीगल थी वञा? जेकॾहिं मां अहिड़े तरीक़े सां कुझु जेको अहिड़ियूं अदनि ॻाल्हियूं कयूं, अहिड़े ड्रिज ॾिना मूंखे, ऐं जेतिरो पुॼेव चङो थिएव न पंहिंजे मुल्क मोटी हलिया वञो। जॾहिं 30 साल हिते गुज़ारींदव न, उन खां पोइ एॾो पछताईंदव, चवंदव त जेकर मां पंहिंजे मुल्क में भली हुयमि। पंहिंजूं उमिरियूं गुज़री वयूं अथनि, अछा मथा थी विया अथनि, पंहिंजनि खे वसियत था कनि त मरी वञनि त पूरो जो बि असांखे हिते अमेरिका में ऐं न वञंदड़ माण्हुनि खे अहिड़ो मायूस था कनि। ईअं त न कनि, ईअं न कयो आहे। तव्हांजो चवंदा आहिनि मशवरे ॾियण जा पैसा कोन्हनि के, हिक ॿिए खे माण्हू अञा बि इनकरेज कंदो आहे त हा बसि सुठी ॻाल्हि आहे, तव्हां हिते पहुता आहियो, हिमत कई अथव वॾी। जेकॾहिं कुझु अहिड़े तरीक़े सां कयो, पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो, हिते अमेरिका जहिड़े मुल्क में रहिजी वञो, ॾाढो सुठो थी वेंदव। न ड्रिज अहिड़ा ॾींदव, पाण रहिया पिया आहिनि सदियुनि खां वठी। मां त उन्हनि खे कोन मयार ॾिनी, पर हिकिड़ी ॻाल्हि थी कजे त ईअं करणु न खपे। असांजा नौजवान भाइर काफ़ी सारा आहिनि, छोकिरा नौजवान जेके राब्तनि में आहिनि मूंसां, मूंखे चवंदा आहिनि अदी असां कहिड़े तरीक़े सां चऊं। मां मूंखे एतिरी न नॉलेज कोन्हे, पर ॻाल्हि इहा आहे त जीअं ॿिया भाइर मुंहिंजा हिते वकील आहिनि, माशाल्लाह बैरिस्टर हिते वकालत था कनि। ख़ुदा गवाह, जेकॾहिं मूंखे ईअं का डिग्री हुजे न, हिते मां पाकिस्तान में त वकील आहियां, लाड़काणे में पंहिंजी कंदी, पर हितां जी वरी वकालत में मां ईअं हुजां न त मां चाहियां थी पंहिंजे सॼे मुल्क खे गिले अचां छोकिरनि नौजवाननि खे। पर हितां वारा ॻाल्हाइण जा बि पैसा अथनि, हिकिड़ो जेको लफ़्ज़ अथनि न, उहो बि ख़ैर ख़ैर नथो निकिरेनि वात मां। अलाह ख़ुशि करनि, अलाह साईं रब्बिल आलमीन अञा बि अॾेनि, अञा बि आबाद रखेनि। पर चवंदा आहिनि त कंहिंखे सुठो मशवरो ॾियणु उहो बि सदका जारी आहे। इवन मुंहिंजो पसंदि जो आहे। हीअ हॉस्पिटल असांजे हुन में रोनल्ड हाउस खां हाणे मां निकिरी आहियां, मां तव्हांखे ॾेखारियां थी रोनल्ड हाउस आहे मुंहिंजे पुठियां। हाणे रोनल्ड हाउस मां निकिरी आहियां। हाणे हीअ आहे सेंट क्रिस्टोफर हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन। हाणे हीअ जेका अस्पताल आहे जिन में बीठी आहियां, हवा ॾाढी घणी आहे, हवा डिस्टर्ब बि करे काफ़ी, थधि बि थिए थी महसूसु। हीअ जेका आहे सेंट क्रिस्टोफर हॉस्पिटल आहे। हाणे हीअ हुनजो सेन आहे, तव्हांखे ॾेखारियां। हीअ वण आहे, हुनजा मशहूरु वण आहिनि, हिननि खे चेरी ब्लॉसम ॾाढा मशहूरु आहिनि ऐं ॾाढो मूंखे मंज़रु वणंदो आहे। अक्सर तो औकात में हिते नंढा ॿार वठी ईंदी आहियां मां, मुंहिंजा ॿार हिते खेॾंदा आहिनि, वेहंदा आहियूं। डॉक्टर साहब कीअं पियो लॻेव? तमामु बहितरीनु, थोरी हल्की फुल्की थधि आहे, पर मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे। हा, मौसम माहौल ॾाढो प्यारो आहे। सही। ऐं छा था सम्झो, जेके असां नौजवान आहिनि, जेके भाइर भेनर जंहिंखे अमेरिका अचण जो शौक़ु आहे, उन्हनि खे अचणु घुरिजे न। असां इनकरेज कंदासीं, असां कोन ॾिजारींदासीं पंहिंजनि ॿियनि भाइरनि खां, असां कोन चवंदासीं त बस जेतिरो थी सघे पंहिंजे मुल्क मोटी वञणु सुठी ॻाल्हि आहे। सॼी दुनिया अलाह जी रब्बिल आलमीन जी ख़ल्क़ियल आहे। मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां। जॾहिं शुरू में काफ़ी नंढा बि हुआसीं, मुंहिंजे घर वारे सां गॾु मुंहिंजी शादी बि थी, तंहिं वक़्तु असां नंढा हुआसीं, ॿार बचड़ो बि कोन हुआ। असां कराची शिफ्ट थी वियासीं, लाड़काणे शहर मां। जीअं कराची शिफ्ट थी वियासीं त हुते कराची में मूंखे पंहिंजा असांखे सिंधी नज़र आया पंहिंजा। उन्हनि सां ॻाल्हि थी, यकीन कयो जेके अॼु ॻाल्हियूं थियूं न, इहे साॻियूं ॻाल्हियूं उन्हनि वक़्त में। बाबा कराची में हिते कराची में लाश बि न मिलंदव, हिते MQM जो बाबा एॾो नाबो अथव, हक़ीक़ी वारा अथव, अधी ख़बर बि न पवंदव। पोइ पाण बि माराईंदी आहियां, मुड़ुस खे बि माराए वेंदी आहियां। अलाह जो शुक्र आहे असां हुते रहियासीं, काफ़ी तरीक़े सां सुठे जॻहियुनि ते रहियासीं, सुठो सेटअप थी वियो असांजो। उनखां बाद में वरी जॾहिं असां सऊदी अरब जो शौक़ु थियो, मां चयो त सऊदी अरब जेकॾहिं पंहिंजो वञूं हलिया, हिते गवर्नमेंट नौकरियूं आहिनि कोन, तंहिंजे करे हलिया वञूं सऊदी अरब काॾे शिफ्ट थी वञूं। घर वारो डॉक्टर आहे, पाण पढ़ियल लिखियल आहियां, कोशिशि कयूं था काथे न काथे थोरो इंसान आहे ज़िंदगीअ में। माण्हू चवंदा आहिनि पंहिंजे जियापे जे लाइ, पाण खे अॻिते वधाइण जे लाइ कोशिशि कंदो रहे थो। बेजान शयूं जेके चुरंदियूं फिरंदियूं कोन्हनि, पर जेके जानदार शयूं अॻिते चुरण जी कोशिशि कंदियूं आहिनि। सो मां बि हिकिड़ी कोशिशि कई, मां चयो छो न अॻिते माण्हू इंसानु वधे थोरो, अॻिते सऊदी अरब जे लाइ कयूं। त जेके सऊदी अरब में रहंदड़ ॿाहिरि हुया, किन हिकु अधु जेको नंबर हुतां हथ कोसे उन्हनि खे फ़ोन कईसीं, उहे बि साॻियूं ॻाल्हियूं, बाबा हेॾे न अचिजो, बाबा तव्हां जे वक़्तु छो त मां सऊदी अरब में घणी रही आहियां पंहिंजे पेरेंट्स सां गॾु। मां हुननि सां ॻाल्हि कई, मां रही आहियां थी, अॻे जो दौरु ॿियो हुयो, अदा अॻे जो दौरु हुयो, हाणे बाबा भॼी वञूं। हालांकि हुननि जी सॼी ज़िंदगी हुते गुज़रियूं, पर असां पंहिंजी हिमत कईसीं, कोशिशि कईसीं, पर सऊदी अरब में ज़िंदगी गुज़ारीसीं, चङो भलो टाइम गुज़ारियोसीं हुते, माशाल्लाह सां सुठो। हाणे हिते बि साॻी ॻाल्हि, इंसानु जॾहिं हिमत कंदो आहे न, हाणे बि जेकॾहिं हिमत कबी त सभु कुझु थी वेंदो इंशाअल्लाह। अलाह वॾो अज़ीम आहे। ईअं कोन्हे त रब्बिल आलमीन कंहिंखे रहाईंदो आहे, पर हिकिड़ी पंहिंजनि जूं चङायूं यादि ईंदियूं इंसान खे। इंसानु यादि रखंदो आहे त बाक़ो बुरे वक़्त में, को ॾुखे वक़्त में असांखे कंहिं साथ ॾिनो।
पर मां चवंदी आहियां त ज़ाल मुड़ुस जॾहिं हिक ॿिए जो साथ ॾियनि था न इहो अलाह सां हिकिड़ो एॾो अज़ीम रिश्तो ख़लकियो आहे अबू अमा बि आहिनि रबिल आलमीन उन्हनि जे क़िबलो चवंदा काबो ऐं जन्नत आहिनि जंहिंजे पेरनि जेठां जन्नत आहे अमड़ अबो पर जॾहिं माई शादी करे वञे थी त पोइ हुनजो घरवारो थिए थो न पोइ घरवारो ऐं घरवारी मां चवंदी आहियां ज़ाल मुड़ुस जॾहिं हिक ॿिए जो साथ ॾियनि था न त दुनिया फतह था कनि असां हमेशह माना ॾुखे वक़्त खे ईअं पार कयो आहे जॾहिं मुंहिंजी शादी थी पंहिंजे घर वारे सां त नंढो वञी सम्झो 12 उमिरि हुई पढ़ियलु लिखियलु बि घटि हुअमि इंटर पास हुअमि पर हिननि जीअं ई मूंखे पढ़ायो लिखायो BA कई डबल MA कई ख़ैर सां वरी LLB कई वकालत कई उन खां पोइ सुठो सियासत खे हिसो ॾिनोसीं सुठो टाइम ॾिनोसीं इहो सभु कुझु तॾहिं मुमकिन थियो जॾहिं ज़ाल मुड़ुसनि जी पाण में ॿधी हूंदी आहे न हिक ॿिए ते इतमाद हूंदो आहे हिक ॿिए खे सपोर्ट कबी आहे न त पोइ इंसान जो घर जेको आहे उहो आबाद थी वेंदो आहे हाणे बि अलाह मालिक आहे हिते परदेस में अकेली हुअमि त दिलि नंढड़ी हाणे जॾहिं डॉक्टर साहिबु अची वियो आहे चवान थी मुंहिंजो परेशानी न आहे हाणे मूंखे कंहिं बि क़िस्म जी इंशाअल्लाह अल्लाह ताला रबिल आलमीन चाहियो ऐं मां त साथ रहियो रब साईं जो तव्हां सभिनी भाइरनि भेणनि जी दुआऊं थियूं त इंशाअल्लाह हिते बि बेड़ा पार हूंदा को मसइलो कोन्हे को अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे पर हिकिड़ी थोरी दिलि खे माना हिकिड़ो महसूसु थियो मूंखे मां चयो पाण सॼी उमिरि गुज़ारी अथनि हिते अच्छा मथा थी विया अथनि जेकॾहिं माण्हू मरी था वञनि त पंहिंजनि पोयरनि खे इहा मार कनि था तबाह ताबूत बि न मोकिलिजो पाकिस्तान में असां हिते आहियूं ऐं वरी उन्हनि माण्हुनि खां पुछो जॾहिं तव्हां तबाह हिते जो हाल आहे हिते कीअं ज़िंदगी न बाबा भॼी पाओ कजो हिते कुझु बि कोन्हे तव्हांखे सुहाना ख़्वाब ॾिसण अचनि हे मुआशिरा हीअं मुआशिरा अजीब ॻाल्हि आहे ईअं त हुजणु न खपे पाण में हिक ॿिए जो माण्हू साथ ॾिए हिक ॿिए खे सुठा मशवरा ॾिए हिक ॿिए जे लाइ माण्हू थोरो घणो टाइम कढे अधी त कंहिं वटि टाइम न हूंदो अथव पर टाइम न हूंदो अथव त छा आहे इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं टाइम पुॼी थो अचे त पोइ कंहिंखे कोन कॾहिं चवंदा आहिनि हेॾी ॾियण जो मौक़ो शायदि मिले इहा ॻाल्हि कोन्हे का पंहिंजनि जे लाइ टाइम कढिबो आहे वक़्तु कढिबो आहे ज़िंदगी जेका आहे उहा असांखे न गुज़ारे असां ज़िंदगी खे गुज़ारियूं ज़िंदगी बिल्कुलु मसरूफ़ आहे मञूं था पर एॾी लालच इंसान खे जो माण्हू खे पंहिंजनि जे लाइ टाइम न मिले कंहिंसां हमदर्दी करण जे लाइ वक़्तु न मिले पंहिंजे मुस्कुराइण जे लाइ टाइम न मिले सॼो ॾींहुं माण्हू पैसे जे पुठियां भॻो वधे इहो पैसो छा कंदो इंसान जॾहिं ज़िंदगीअ में पोड़ो थींदो कंहिं अस्पताल जे बिस्तरे ते माण्हू किरियो पियो हूंदो पोइ सोचींदो काश जेकॾहिं ज़िंदगीअ खे जीअं हा काश थोरा टाकरा ॾियां काश पंहिंजनि सां सुठा वक़्तु गुज़ारियां काश पंहिंजे लाइ आख़िरत जे लाइ बि कुझु सोचां हा कुझु सदका ॾियां हा कुझु कयां सदको रुॻो पैसो न हूंदो आहे पैसे जी भरी कंहिंखे ॾेई छॾियो इहो सदको आहे सदको कंहिंखे सुठो रस्तो ॾेखारणु कंहिंखे मशवरो ॾियणु कंहिं तकलीफ़ वारे खे सहारो ॾियणु कंहिं ॾुखायल दिलि खे थोरो घड़ी खण जे लाइ ख़ुशी ॾियणु इहे सदकात इहे रबिल आलमीन जेके हिननि जा जेका अजर ॾींदो आहे न हिननि अजरनि सां कंहिंजो बि अजर नथो पुॼी सघे मां चवंदी आहियां वेही एतिकाफ़ में मस्जिद में कोई माण्हू सॼी उमिरि 10 ॾींहं जेके पोयां एतिकाफ़ में वेही गुज़ारे थो माण्हू सॼी उमिरि एतिकाफ़ कंदो रहे हज ऐं उमरा कंदो रहे ऐं कंहिं इंसान ज़ात जे लाइ को फ़ाइदेमंद जी का ॻाल्हि न करे मां नथी सम्झां त इन्हनि इबादतनि जी का एॾी वॾी माना आहे सो पाण में गॾिजी इंसान घणो कुझु करे सघे थो इंशाअल्लाह ताला राब्तनि में आहिनि कुझु भेनर भाइर वरी सुठा बि आहिनि कुझु हिकु दड़ा आहिनि जेके मिलिया आहिनि असांखे जेके सुठा बि आहिनि सुठा मशवरा बि ॾियनि था सुठियूं ॻाल्हियूं बि कनि था पर हाणे बाक़ी पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जी ॻाल्हि कजे जीअं मां तव्हांखे चयो त पहिरियां पाण तालीम हासिलु कईसीं सभु कुझु कयोसीं वकालत बि कई ऐं सियासत में बि सियासतदाननि खां पंहिंजी पासो कयो सियासतदान कंहिंजा सॼणा कोन्हनि मां सच थी ॿुधायांव पंहिंजा घर छॾियासीं तर छॾियासीं हुनजा कॾ भॻासीं पटका ॿधाए हुननि माण्हुनि खे जॾहिं मथे आंदोसीं त बाबा चवंदा आहिनि न त उहो कोई कुल कांदी बि न थिया जंहिंजे लाइ मुआसीं इन्हनि माण्हुनि जे कूड़नि वादनि ते कूड़नि धोखनि ते कुझु बि न कयो कोई बि माण्हू पुठियां न भॼे हिननि जे पुठियां असां हमेशह पाण हिक ॿिए खे घटाइण में हिक ॿिए खे त बाबा MP करायूं था फलाणे खे फलाणी पार्टी में जॉइन था कयूं फलाणे खे सपोर्ट था कयूं जॾहिं माण्हू जे मथां ॾुखियो वक़्तु थो अचे जॾहिं परेशानी जो वक़्तु थो अचे त पोइ ख़बर पए थी त बाबा हिते कुझु बि कोन्हे अथव उहा ई हक़ीक़त जेका इंसान पाण महिनत करे थो जॾहिं मां पंहिंजो नंढड़ो वठी खणी हेॾे अचां पई काफ़ी सारा अहिड़ा भाइर हुआ जिन वाइदो कयो असांजा पंहिंजा हज़रात त अॼु थोरी घणी मिड़ई असां मदद करे वठंदासीं थोरी घणी अलाह साईं जा गंजनि उन्हनि खे ॾिसो न हिकिड़ो हमदर्दी हूंदी आहे हिकिड़ो इख़लाक़ियात हूंदी आहे उहा ॻाल्हि हूंदी आहे इंसान जॾहिं ॾुखियो वक़्तु हूंदो आहे पाकिस्तान जो जेको बि माण्हू आहे मां चवां थी जेका असां तव्हां भाइर भेनर मुंहिंजी वीडियो ॾिसो था इन में मां जहिड़ा असांजा सफ़ेद पोश माण्हू जेके आहिनि तमामु घणा आहिनि जेके तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झंदा हूंदो त ॿाहिरियों मुल्क अमेरिका उन में हिकिड़ो ॿारु खणी हिकिड़ी ख़ातून वञे थी त एतिरा असेट्स असां वटि कोन हूंदा आहिनि जो असां वञी हुते कयूं ज़ाहिर माण्हू खे एहसासु थींदो त मां वञा थी मथां कंहिं शइ जी मूंखे तकलीफ़ थिए त पैसो वॾो इंसान खे कमु अची वेंदो अहिड़ी का मदद जेकॾहिं माण्हू कंहिंखां चाहे थो न त कोई बि मदद कोन थो करे ख़ुसूसन सियासतदान वाइदा घणा कंदव कसम क़ुरान घणा खणंदव पर कंहिं क़िस्म जी रुपए जी बि उमेद न कयो त को ॾुखियो वक़्तु ईंदव पोइ तव्हां सां मदद कंदव हा वाइदा करे फिरी बि वेंदव वाइदा बि कंदव हा हा बिल्कुलु तव्हांजी मदद कंदासीं जॾहिं तो ॾुखियो वक़्तु अचो असांखे फ़ोन कजो फ़ोन कंदो त फ़ोन बि कोन खणंदव जेकॾहिं उन्हनि जा पंहिंजा जेके आहिनि वाइदा इक़रार उन्हनि जा असांजे इन ते व्हाट्सअप ते ऐं उन्हनि ते जेके मैसेज भरे मोकिलींदा आहिनि न बाबा तव्हां परेशान न त उहे असां वटि मौजूदु रहंदा आहिनि ऐं उहे असां वटि हूंदा आहिनि हर वक़्तु यादि ॾियारींदा आहिनि त बाबा फलाणे माण्हू जेको आहे सो असांखे कीअं निभायो ऐं कीअं कयो इहे ॻाल्हियूं विसरण जूं न आहिनि
इहे ॻाल्हियूं यादि रखिबो इंशाअल्लाह ताला। इहा ई ॻाल्हि आहे त ज़िंदगीअ जो को वक़्तु ईंदो जॾहिं माण्हू पाण ज़रो बि थी वेंदो इंशाअल्लाह, अलाह वॾो आहे। पर आईंदा इहे माण्हू इहे जेके आहिनि इन्हनि खे नज़र में रखिबो त केतिरा कंहिंखे ॾुखे वक़्त में कमु अचनि था। हे त अलाह जा अहसान आहिनि। मुंहिंजो घर वारो पाण डॉक्टर आहे, मां पाण पढ़ियलु लिखियलु आहियां, पर काफ़ी सारा अहिड़नि भाइरनि जो मूंखे अहसासु थी वियो मिसकीननि जो जेके सॼो ॾींहुं झंडा खयूं उन्हनि माण्हुनि जे कॾ भॻा वतंदा आहिनि सॼो ॾींहुं। जॾहिं उन्हनि जे मथां ॾुखे वक़्तु ईंदो हूंदो त पोइ शाही उन्हनि खे कमु ईंदा हूंदा। मूंखे कोन थो लॻे। इहे वॾा वॾा नाम अथव, रुॻो इन्हनि जे देह वीरान अथव, कुझु बि कोन्हे इन्हनि वटि सवाइ इन्हनि कूड़नि खोखलनि वादनि जे। इन्हनि माण्हुनि खे कंहिंजी कोई कंहिंजी सपोर्ट नथो करे, कोई कंहिंजी मदद नथो करे, सिर्फ़ु अवाम खे बेवकूफ़ बणाइण जूं ॻाल्हियूं आहिनि। सिर्फ़ु इन्हनि खे माण्हुनि खे जेका असां अवाम खे लुटिणो आहे ऐं मुल्क खे तबाह करिणो आहे। करिणो कुझु बि न आहे। पंहिंजे माण्हू अवाम खे जेतिरो थी सघे न पंहिंजी बाबा ॿारियो। हो चवंदा आहिनि त उहो कीअं मिसाल ॾींदा आहिनि डॉक्टर साहिबु, अपनी घोट त नशा थिए वई बाबा, पंहिंजी कयो, छॾे ॾियो इन्हनि खे। इहे जेके अथव न ईअं ई अथव, कंहिं कम जा कोन्हनि। मां त अहिड़ो सिखियो आहे, ख़ुदा जो कसम, मां त अहिड़ो सिखियो आहे। मां चवंदी आहियां बाबा पंहिंजे बचड़नि खे टाइम ॾियो, पंहिंजे घर खे टाइम ॾियो, पंहिंजी ज़िंदगीअ खे जेतिरो थी सघेव संवारियो, पंहिंजी ज़िंदगीअ में जेतिरो थी सघेव नेकीअ जा कमु कयो, पंहिंजनि मिटनि माइटनि अज़ीज़नि सां मिलो जुलो, पंहिंजनि दोस्तनि संगतियुनि साथियुनि सां मिलो जुलो। बाक़ी बाबा इन्हनि जे बंगलनि ते हाज़िरियूं भरण, इन्हनि जे कढ भॼण, फज़ूल त वक़्त जो ज़्यान अथव, कंहिंजा कोन्हनि बसि सॼण। हीअ हॉस्पिटल असांजी आहे क्रिस्टोफर, मां कॾहिं अंदरि वञणु कोन्ह थियो आहे। हीअ हिननि जी गाॾी आहे जेका हिननि खे शायदि ॾिसूंसि त छा लिखियलु अथसि। हा केयर मोबाइल आहे हीअ, हा शायदि हीअ बि रोनाल्ड मैकडोनल्ड वारनि जी आहे। हीअ केयर मोबाइल आहे, हीअ जंहिं हाउस में असां रहूं पिया उन्हनि जी आहे। हाणे हीअ हॉस्पिटलूं ॿई पाण में मिलियल ई आहिनि। जेकॾहिं हुननि वटि कोई इलाजु न हूंदो आहे असांजी श्राइनर्स हॉस्पिटल वारनि वटि, त पोइ हिन हॉस्पिटल में मोकिलींदा आहिनि असांखे। हीअ जेके दिलि जा शोभा ॿारनि नंढड़नि जे लाइ, हिननि में 24 आवर्स एमरजेंसी बि आहे। ऐं हिननि जो असांखे चयल आहे त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता काई बि अहिड़ी का एमरजेंसी थिए थी, अलाह न कंदो का अहिड़ी एमरजेंसी थी कोन्हे, जेकॾहिं कॾहिं बि थिए त तव्हां हिन हॉस्पिटल में हलिया अचिजो त हीअ जेके आहिनि से फ्री ऑफ कास्ट तव्हांजो इलाजु कंदा। तो हिते त वरी इंश्योरेंस थियल हूंदी आहे, अमेरिका में वरी माण्हुनि सभिनीनि जी इंश्योरेंस थियल हूंदी आहे। जंहिंजी इंश्योरेंस थियल हूंदी आहे उन्हनि जो इलाजु फ्री हूंदो आहे। बाक़ी ॿियनि माण्हुनि जो शायदि चवनि था त ॾाढो महांगो इलाजु हूंदो आहे, पर असांखे हिन जो अंदाज़ो न आहे, छो त असांजो सॼो कुझु इलाजु हिते मुफ़्त थिए पियो श्राइनर्स हॉस्पिटल। अस्पतालूं यादि थो अचनि मां त ॾिसां थी त वीचारा माण्हू ईअं हूंदा आहिनि अज़ाबनि में वीचारा। इहे ॾिसंदा हूंदो तव्हां अस्पताल, का रश कोन्हे, का फशरी कोन्हे, को तमाशो कोन्हे, न को माण्हुनि जी का धिकम धिकाए। असां वटि त वञो अस्पतालुनि वीचारनि शबरनि ते माण्हू वीचारा किरिया पिया हूंदा आहिनि, हालात हुननि जा एॾा ख़राबु हूंदा आहिनि। हिते अहिड़े क़िस्म जी का बि शइ कोन्हे का। उमेदु इहा ई आहे त अलाह मालिक असांजो मुल्क बि चवंदा आहिनि दुनिया जेका आहे असां उमेदुनि ते क़ाइमु आहे। अलाह कंदो कॾहिं न कॾहिं त असांजी पंहिंजी सिंध बि ईअं ई थींदी थी धरती, असांजो पाकिस्तान मुल्क बि ईअं ई तरक़ी कंदो, असांजूं अस्पतालूं बि ईअं ई हूंदियूं वीरान, असांजा जेके आहिनि से घरड़ा ऐं मुल्क आबाद हूंदो इंशाअल्लाह। अहिड़ियूं अस्पतालूं वीरान जेके हूंदियूं न ख़ुशि कंदियूं आहिनि, इंसान खे महसूसु कंदो आहे त को अहिड़ो कुझु बि का शइ कोन्हे का। हिन जो मतिलबु आहे त अहिड़ी का बीमारियूं कोन्हनि, अहिड़ी का लालच कोन्हे का जेका माण्हुनि खे हिन अस्पतालुनि में धिकनि खणाइण ते मजबूर करे। उहे सुठियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मूंखे वणंदियूं आहिनि, पोइ मां तव्हां सभिनीनि भेणुनि भाइरनि सां शेयर कंदी आहियां। हा ॾिसो अस्पताल को पेशेंट कोन्हे को, हालांकि हिननि जा एमरजेंसी यूनिट आहिनि, ख़ुदा न ख़ास्ता को एमरजेंसी ॿारनि खे थिए थी या छा कोन्हनि, ख़ाली लॻी पई आहे वीरान सॼी, को बि कोन्हे। हालांकि अॼु सैटरडे आहे, शायदि हिननि जो कोई OPD वग़ैरह बंदि हूंदी, पर इहा एमरजेंसी यूनिट आहे जंहिं मां घुमां थी पई। कुझु बि कोन्हे, को पेशेंट कोन्हे, को माण्हू कोन्हे, गाॾियूं बीठल आहिनि त वरी शायदि स्टाफ वारनि जूं आहिनि। अंदरि अस्पताल जे अंदरि मता बि को मरीज़ हुजनि, छो त अंदरि त मां न आहियां वई। बाक़ी ॻाल्हि त ईअं ॿाहिरि वीचारे माण्हुनि जी जेका हालत पंहिंजनि शहरनि में पंहिंजनि में ॾिसंदा आहियूं। अक्सर औकात में वञणु थींदो आहे, लाड़काणे जी अस्पताल, हैदराबाद में, कराची में अस्पताल में थींदो आहे वञणु। बाबा हालत हूंदी आहे, अलाह माफ़ु करे, कंहिं दुश्मन खे बि रब न वठी वञे कॾहिं अहिड़ियुनि अस्पताल में, अहिड़ी हालत ख़राबु हूंदी आहे। हिते अहिड़ो कुझु न आहे। मौसम ॾाढी थधी बि थी वई आहे, हवा ॾाढी आहे, हवा पीअण नथी थिए। इहे हुयूं असांजूं ॻाल्हियूं अॼु जूं। मां चयो तव्हां सां शेयर कयां, ॿुधायां। तव्हां बि फ़ोन कंदा हूंदव ज़रूरु, मुंहिंजी ॻाल्हि कंहिं न कंहिं सां दिलि सां लॻंदी हूंदी, कंहिं न कंहिं अधे या अधी फ़ोन कई हूंदी ज़रूरु पंहिंजनि ॿाहिरनि खे जेके अमेरिका में रहनि था पिया, उन्हनि इहो ई जवाबु मिलियो हूंदो त बाबा अमेरिका में कंहिं वटि टाइम ई कोन्हे। बाबा टाइम कढो पंहिंजनि जे लाइ, ईअं न कयो, पंहिंजनि जे लाइ टाइम कढो। को सुठो मशवरो हुजे, इहो बि सदका जारी आहे। ईअं न आहे त को माण्हू रुॻो पैसे जे कॾ भॼंदो वठे, इहो पैसो कमु कोन ईंदो आहे। को वक़्तु अहिड़ी घड़ी ईंदी आहे जिते पंहिंजा सॼण पंहिंजी दुआऊं कमु ईंदियूं अथव।
सो पंहिंजनि दुआउनि खे हमेशह कोशिशि कंदा कयो त दुआउनि जे लाइ पाण वटि स्पेस छॾियो, पाण लाइ टाइम कढो। अलाह साईं तव्हां सभिनीनि जो हामी ऐं नासिर, ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। हिनमहिल अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो मुसवर अली बि काफ़ी ख़ुशि आहे। नंढे भाउ जे अचण सां ईअं थी वियो आहे त हाणे काफ़ी मसरूफ़ रहे थो, पाण में वेठा आहिनि। हिते वरी नंढड़ो ॿारनि जे लाइ हिकिड़ी नंढिड़ो मूवी थिएटर बि ठाहियो आहे जंहिंमें ॿारनि खे कार्टून मूवी वग़ैरह ॾेखारींदा आहिनि। उते वरी अक्सर तौर ते टाइम लिखाए छॾींदा आहिनि, पर सभु कोई पंहिंजो पंहिंजो शेड्यूल ठाहे छॾींदो आहे, पोइ वरी उन्हनि खे छॾींदा आहिनि। हाणे वेठा आहिनि, हींअर वेठा अंदरि मूवी ॾिसनि था, त वरी असांखे वरी ॿिन्हिनि खे टाइम मिली वियो। मां त थोरो अचो त ॿाहिरि उस जो मज़ो वठी अचूं। कॾहिं उस निकिरे पई, कॾहिं बादल अख ॿूट खेॾनि था, मश्करी पिया कनि था। हाली फ़िलहालु को बि परे परे तक न आहे, मींहुं वसण जो मूंखे नथो लॻे को इम्कान। ॾिसंदा हूंदव आसमान किथां ख़ाली आहे, किथे बादल, पर बाबा हिन बादलनि ते भरोसो बि कोन्हे। कंहिं वक़्तु बि गॾिजी वञनि था, कंहिं वक़्तु बि बारिश पइजी थी वञे, को भरोसो कोन्हे को। अलाह त साईं तव्हां सभिनीनि खे ख़ुशि रखे, असांखे पंहिंजनि दुआउनि में यादि रखिजो। हाणे डॉक्टर साहब मोकिलियूं था ॿाहिरनि भेनरुनि खां। अलाह हाफ़िज़। पंहिंजो घणे खां घणो ख़्यालु रखिजो, पंहिंजनि दुआउनि में असांखे बि यादि रखिजो। अलाह हाफ़िज़।